असांजे नबी के कुल कायनात जो इल्म अल्लाह अता फरमायो आ। चौथे नंबर ते असांजो अक़ीदो आ त नबी करीम जी रूहानियत कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे अंदर मौजूद आ। ये शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी भी लिखो। ऐं चौथे नंबर ते असांजो अक़ीदो आ त असांजो नबी बा इख्तियार आ, बे इख्तियार कोने। रसूलुल्लाह के अल्लाह ताकत भी अता फरमाई आ त मदीने वाले के कुव्वत इख्तियार भी अता फरमायो। सुभान अल्लाह। तुम्हारा हुजूर की ताकत केतरी आ। हज़रत अब्बास अर्ज़ को या रसूल अल्लाह मां मुसलमान त बाद में थिस पर तवां जा कमाल त मूं तॾहिं बि ॾिठा जॾहिं तव्हां पींगे में आ। हुजूर फरमायो कीअं? अर्ज़ करे तो राई तू क सही मूं तव्हां खे ॾिठो तू नागिल कमर अमा चंड सां ॻाल्हाईंदा हुयो। हुजूर न कान फरमाई। हुजूर फरमायो हा चाचा चंड मूं सां ॻाल्हाईंदो हुयो। चंड मूंखे रोअण खां रिझाईंदो हुयो। चंड मूं सां ॻाल्हाए मां उन सां ॻाल्हाया। चंड मथे हुजूर मके में चंड जो आवाज हुजूर ॿुधनि था। मदीने वारे जो आवाज चंड ॿुधे पियो। पाण फरमाइनि पिया चंड मूं सां ॻाल्हाईंदो हो। हज़रत अब्बास जो या रसूल अल्लाह मां ईअं बि ॾिसंदो हुयुसि वहैसो अशरत माल इलैहि जाॾे अवां आंगुर जो इशारो कंदा हो चंड उन पासे ॾे हलियो वेंदो हुयो। चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में। चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में। क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। हुजूर में हुआ कुव्वत हुई मलफूजा शरीफ में अचे तो हजरत रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदा हजरत जाबिर नबी करीम अलैहि सलाम जी दावत कई या रसूल अल्लाह दावत हो गया मुझे घर रजो। हुजूर फरमायो दावत कबूल आ वनी इंतजाम कर। हजरत जाबिर पंहिंजे घर आयो। छेले के पकड़ो बकरे के पकड़े छेले के पकड़े छुरी जे मथां घुमाई पवन जा पुटरा साम्हूं ॾिसनि पिया त असांजो वालिद हजरत जाबिर छेले के कीअं थो ज़िबह करे। ॿिन्हिनि नंढड़नि ॾिठो छेलो ज़िबह थी वियो। हजरत जाबिर खे ठाहिण में लॻी वियो। ॿिन्ही नंढड़नि छा कयो हिकिड़े छुरी खई ॿिए खे ज़मीन ते लेटाए थो त ईअं था कयूं जीअं बाबो करे रहियो हो। हिकिड़े नंढड़े ॿिए नंढड़े खे लेटाए गले ते छुरी हलाई। नंढड़ा हा छुरी वही वही तेज हुई हिकिड़ो त शहीद थी वियो। हज़रत जाबिर जॾहिं ॾिठो उन नंढड़े जे पुठियां आयो तीसरे रोज़े वारा फरमाइनि था त ॿियो साहिबज़ादो जंहिं छुरी हलाई उन सम्झो ख़बर न आहे बाबो छा कंदो वालिद लाइ छा कंदो। मथे जाइ ते चढ़ी हेठि वरी उन बि वञी टप ॾिनो। हू त कादीअ सां ज़बा जो शहीद थी चुको। हे मथां जाइ तां हेठि किरो पथरीली ज़मीन हिन जो बि साह परवाज़ थी वियो। हज़रत जाबिर पंहिंजे घरवारी सां सलाह कई छा कयूं हुजूर जी दावत बि आहे जेकॾहिं घर जे अंदर इहा ॻाल्हि ज़ाहिर कंदासूं दावत हुजूर जी अध में रहिजी वेंदी। घरवारी सां सलाह इहा कई त साईं खे ॿुधायूं नथा ॿिन्हिनि साहिबज़ादनि खे घर जे कुंड में रखी हज़रत जाबिर कपिड़ो मथां ॾेई छॾियो। हुजूर दावत खाइण जे लाइ आया। जॾहिं हुजूर अंदर हवेलीअ में वठी आयो घर पंहिंजे में वठी आयो सुफरो लॻायई ताम
इमाम जी तैयारी थी रही हुई जिब्रील लही आयो हुजूर खे दुके या रसूल अल्लाह अल्लाह मोकिलियो आदम जे लाइ सलाम ॾिना अल्लाह फरमाए तो महबूब जाबिर जी दावत खाइणी आहे पर इएं अकेली नाहे खाइणी माना उन जे घर जो को फर्द शामिल हुजे त रुगो साहबनि सां नाहे खाइणी जाबिर खे चइजो त पंहिंजा पुट वठी आ उन्हनि सां गॾिजी तुंहिंजी दावत खाइबी सुभान अल्लाह ओॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह ॾिसो रसूलुल्लाह जो पावर ऐं ताक़त मदीने वारे जी केतिरी आहे जाबिर खे फरमायो जाबिर पुट वठी आ पोइ खाईंदासीं हज़रत जाबिर सोचे हाणे छा कयां हुजूर कहिड़ो जवाब हाणे त ॻाल्हि खुले पई ॿाहिरि दरवाज़े ते बीह हेॾे होॾे निहारे वापसि मोटी आयो हुजूर फरमायो किथे आहिनि सही ख़बर न आहे रांदि रूंद ते निकिरी विया अलाए काॾे विया नज़र ई कोन था अचनि हुजूर फरमायो जाबिर वञी ॻोल्ह जेसीं ताईं तुंहिंजा ॿई पुट न ईंदा तेसीं ताईं दावत कान खाइबी छो त अल्लाह जो हुकुम आहे त महबूब खाइजां तॾहिं जॾहिं जाबिर जा पुट शरीक हुजनि अॻ में दावत कान खाइबी हज़रत जाबिर दिल में सोचो घरवारी खे वञी चई हाणे छा कयूं राज़ खुले पियो जी ज़ाहिर हुजूर फरमाइनि था त ॻाल्हि त खुलंदी वरना हुजूर ईअं ताम कोन वापराईंदा हज़रत जाबिर छा कयो पंहिंजे पुटनि जे उन लाशनि जे मथां कपिड़ो लाथो हुजूर खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह ही कमु थी वियो आहे असां न पे ॿुधणु चाहियो त दावत में रुखनो पइजी न वञे छो त आमिना जो लाल घर अचे इमामुल अंबिया घर में अचे ऐं असां इहा ॻाल्हि ज़ाहिर कयूं त दावत रहिजी वेंदी हुजूर जा कदम मुबारक पोइते थी वेंदा सलाह इहा कयूंसि त ॻाल्हि खे लिकायूं था पहिरियां हुजूर खे अचण ॾियूं साईं जा कदम लॻनि दुआ फरमाइनि पोइ ॻाल्हि ज़ाहिर कंदासूं पर अवां ईअं ताम न पे वापरायो हाल नंढड़ो जो ही आहे हुजूर फरमायो जाबिर घबराए न मदीने वारे दुआ जा हथ खयां दुआ जे लाइ हथ अञा वरिया ई कोन पीसे फरमाईंदा साहिबज़ादा पहिरियां ई ज़िंदा थी चुका सुभान अल्लाह वरी आवाज़ सां चओ सुभान